अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूज़ न्यूज़ टीवी। सिंध शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला नौशारो फ़िरोज़ जे ब्यूरो चीफ अली ज़मा कलोड़े जी बिरिया रोड में टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ सवें शहरनि जो टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो। रोड ब्लॉक बिरिया रोड रेती मौला हकबाऊ कॉलोनी गरीबाबाद कॉलोनी जे रहवासियुनि मुजन ख़ासकली सूमर खान रसूल बख्श बिरोही अब्दुल सत्तार ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बिरिया रोड बिरिया सिटी लिंक रोड ते टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ टायर साड़े रोड ब्लॉक करे सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। बिरिया रोड टाउन इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जॾहिं त शहरनि जे नालियुनि जो गंदो पाणी असांजे घरनि में काए पियो आहे। मुज़ाहिरीन जंहिंजे सबबु असां रातियुनि जूं रातियूं सख़्त सर्दीअ में जागी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। मुज़ाहिरीन चयो त डिप्टी कमिश्नर नौशारो फ़िरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां अपील आहे त राशी टाउन ऑफिसर इमरान खंड जावेद आराई ऐं ॿियनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे पाणी नेकाल करायो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध शूज़ न्यूज़ टीवी।